अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अभी ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। मां ख़दीजा फ़ातिमा नज़र जूं तव्हां मर्ज़ी अपडेट। नाज़रीन, घारो का बाबन आशवाणी जी रिपोर्ट मूजिब घारो शहर जे ज़मींदार मामून वल्द उस्मान गाज जोखियो जी औलाद यार मोहम्मद जोखियो, ज़ाहिदा राशिदा जोखियो, गुल मोहम्मद जोखियो हैदर छठो प्रेस क्लब घारो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मामून जोखियो जेको 12 दिसंबर 2010 ते वफ़ात करे वियो, उन वटि देह खारिसर में संदसि नाले 9 एकड़ 10 गुंडा ज़मीन मौजूद आहे, जंहिंखे रेवेन्यू अमले वरी रिश्वत एवज़ गैर वासिदार माण्हुनि जी मिली भगत सां जाली फोती ते रिकॉर्ड कराए, जंहिंमें फोती जी औलाद जा बयान न वरिता विया आहिनि ऐं संदसि मर्ज़ी बिना ठहियल फोती खाते में हिकु अणॼाण धारिन औरत परवीन जो नालो शामिल करे खेसि खाते में ज़मीन जो हिस्सेदार बनाए असल वारसनि सां ज़्यादती कई पई वञे। इन सिलसिले में फोती मामून जोखियो जे वारसनि जाली फोती खाते में मुलविस मुख्तियारकार साकरो समेत मुलविस रेवेन्यू अमलदार ख़िलाफ़ सबूतनि सां नैब एंटी करप्शन खाते खां हिकु दरख़्वास्त ज़रिए शिफ़ाफ़ जांच कराइण जो मुतालबो करे छॾियो आहे।